नौशरो फिरोज खान खबर शामिल क्यों पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक NCHD जे मेल ऐं फीमेल उस्तादनि जो ट्रेज़री ऑफिस आॾो पघारूं न करणु ऐं ट्रेज़री जे करप्ट राशि इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी धरणो नारेबाज़ी। ट्रेज़री नौशरो फिरोज जी इंतज़ामिया जे ख़िलाफ़ NCHD जे उस्तादनि जो ट्रेज़री ऑफिस आॾो एहतजाज में शामिल मेल ऐं फीमेल उस्तादनि जो चवणु हो त नौशरो फिरोज ट्रेज़री इंतज़ामिया असांजे 1 साल जी पघार जेका 2 महीननि खां ट्रेज़रीअ जे अकाउंट में आयल आहे पर रोज़ पंधु कराया वञनि था, जॾहिं त खज़ाने ऑफिस जो मुलाज़िम कामिल मोरो पघारूं करण लाइ वॾी रिश्वत तलब करे रहियो आहे। मुज़ारिन जो चवणु हो त नौशरो फिरोज ज़िले अंदरि 4 खां 600 NCHD मुलाज़िम ॿारनि खे पढ़ाए रहिया आहिनि। उन बावजूदि 2 महीननि खां 6 महीननि जूं खज़ाने में पयल पघारूं न पयूं ॾिनियूं वञनि। मुज़ारिन जो चवणु हो त जेसीं ताईं राशि ऐं करप्ट मुलाज़िम कामिल मोरो खे हटाए असांजूं पघारूं जारी न थींदियूं तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो, छाकाणि त असांजा बच्चा बुख ते वेठल आहिनि। रोज़ आसरा ॾिना वञनि था। अगरि असांखे पघारूं जारी न थी त पोइ हिते टेंट हणी वेही रहंदासीं। मथां ईदा ख़ुदा असांजी पघार जारी कई वञे ऐं करप्ट राशि ऑफिसरनि खे हटायो वञे।